पूरी सिंध जियां मीरो खान में बि मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त ऐं सिंधु दरिया असांजी मईशत जे उनवान सां सिंध टीवी ऐं अवामी प्रेस क्लब पारां सकाफ़ती रैली कढी वई। सियासी समाजी तोड़े क़ौम परस्त अॻुवाणनि जे वॾे तादाद रैली में शिरकत कई। रैली शहर जे मुख रस्तनि खां थी अवामी प्रेस क्लब पहुती, जिथे महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मशहूर रागिन उस्ताद लियाकत अली गोपांग ऐं हमीद जान बिरोई क़ौमी गीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। सकाफ़ती ॾींहुं आहे असांजो, ईद खां घटि कोन्हे, छो जो असां इहो पंहिंजे ईंदड़ नस्लनि खे इहो ॿुधायूं था। इहे असां सां गॾु आहिनि। शुक्रिया अदा कंदुसि जेके इहे सकाफ़त जा प्रोग्राम कराए थी ऐं उन्हनि जे तजस सां अॼु तमामु सुठो प्रोग्राम थियो आहे। सकाफ़त छा आहे? सकाफ़त कंहिं बि क़ौम जे ज़िंदा हुजण जो सबूत आहे। जीअं त ही जेका असांजे प्रेस क्लब जे तरफ़ां जेका रैली कढी वई आहे तालके मीरो खान सिटी में, असां उन्हनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं। कैमरामैन नवीद वदो सां जान मोहम्मद वदो, सिंध टीवी न्यूज़, मीरो खान।